अलीज़े सहर पहिरियां पंहिंजी बहिराड़ीअ जी टिकटॉक वीडियोज़ जे करे मक़बूल हूंदी हुई, पर पोइ संदसि वीडियो लीक थी वई ऐं अलीज़े सहर खे सभु को सुञाणे न लॻो आहे। घणनि जो चवणु हो त अलीज़े सहर इहा वीडियो पाण ई लीक कई आहे, छो त केतिरियुनि ई टिकटॉकर्स पैसा कमाइण लाइ अहिड़ा हुरबा इस्तेमालु कया आहिनि, पर कंहिं ते अहिड़ो इल्ज़ाम लॻाइण बि मुनासिब न आहे। अलीज़े सहर जी हिकु वीडियो लीक थी हुई जंहिंमें हू वीडियो ते ॻाल्हाए रही हुई ऐं वीडियो कॉल में मौजूदु शख़्स बाबति अलीज़े सहर चयो हो त इहो शख़्स त मुंहिंजे इलाइक़े जो आहे पर रहंदो क़तर में आहे, जंहिंजे करे संदसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई न थी सघी आहे। हिन FIA में दरख़्वास्त ॾिनी हुई, पर इहो शख़्स जॾहिं क़तर मां वापसि ईंदो तॾहिं वञी का कार्रवाई थींदी। होॾां अलीज़े सहर जूं शादी वारियूं वीडियोज़ बि गर्दिश में आहिनि ऐं संदसि मुड़ुस जे हवाले सां चयो पियो वञे त इहो संदसि अॻूणो दोस्त आहे जंहिंसां हिन शादी कई आहे ऐं शादी वीडियोज़ लीक थियण जे फौरी बाद कई वई आहे। अलीज़े सहर इहो बि शर्त रखियो त हू शादी खां पोइ पंहिंजो YouTube हलाईंदी रहंदी ऐं कमाई पंहिंजे मालिकनि खे ॾींदी, पर छा इहा शादी बि अलीज़े सहर जो पब्लिसिटी स्टंट थी सघे थी? इन जे जवाब में वाहिपेदारनि जी राय आहे त अलीज़े सहर पंहिंजी वायरल वीडियो तां ध्यानु हटाइण लाइ हिकु नओं शोशो छॾियो आहे, जॾहिं त मुमकिन आहे त हिन शादी न कई हुजे, छो त पंहिंजे ऑफिशियल अकाउंट ते हिन शादीअ जो ऐलान नाहे कयो, पर जेकॾहिं हिन शादी करे बि वरिती आहे त इन सां हिकु ॿिए ख़दशे जनम वरितो आहे। चयो पियो वञे त जीअं त हाणे अलीज़े सहर शादी करे वरिती आहे ऐं क़तर वेठल शख़्स जे साणसि धोखे बाद अलीज़े सहर हुन सां लाॻापा ख़तमु करे छॾिया आहिनि, पर हाणे इहो शख़्स अलीज़े सहर खे वधीक बदनाम करे सघे थो। क़तर में मौजूदु शख़्स हाणे अलीज़े सहर जो दुश्मन बणिजी संदसि ॿियूं अहिड़ियूं वीडियोज़ बि लीक करे सघे थो जेके वधीक गैर इख़लाक़ी थी सघनि थियूं। यादि रहे त अलीज़े सहर गुज़िरियल 5 ॾींहनि खां का नई वीडियो पंहिंजे YouTube ते जारी नाहे कई, पर संदसि शादीअ जूं वीडियो ज़रूर गर्दिश में आहिनि। इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो त अलीज़े सहर जी शादी सची आहे या कूड़ी ऐं क़तर वेठल संदसि अॻूणो दोस्त साणसि दुश्मनी करे थो या इहो रुगो अलीज़े सहर जो पब्लिसिटी स्टंट हो।